पहले सेक्रेटरी एजुकेशन असां सिंध मौजूद है उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर अवां ॾिसो पिया केतिरो डिफरेंस है गवर्नमेंट स्कूल्स ऐं जेको हाणे डोनेट कयो आहे आख़िर पोइ जेको असांजो माज़ी आहे ठीकु आहे हाणे मुस्तक़बिल में कहिड़ियूं पॉलिसीज़ आहिनि जीअं चेंज आंदी वञे सिंध जे मुस्तक़बिल खे अॻिते वधायो वञे। असां सम्झूं था त हीअ त सिर्फ़ु बिल्डिंग्स जी ॻाल्हि पई हले ऐं बिल्डिंग्स में असां बेशक पंहिंजे डोनर्स जा थोराइता आहियूं। अॼु त असां जाइका जे तरफ़ां ठाहियल जेको गवर्नमेंट ऑफ जापान ॾिनो आहे स्कूल असांखे 54 स्कूल अहिड़ा ॾिना अथनि सिंध में ऐं आईंदा बि वधीक ॾियण जे लाइ वाइदो कयो अथनि ख़ासि तौर ते नियाणियुनि जे लाइ जेके प्राइमरी स्कूलनि खे अपग्रेड करे एलिमेंट्री हिन साॻे कॉन्सेप्ट ते इहो असां सां अॼु एम्बेसडर वाइदो करे विया इन खे त असां तमामु घणो सुठो सम्झूं था। उन खां अलावा ॿियूं बि असां जूं एड एजेंसीज़ आहिनि जेके असांखे सुठियूं बिल्डिंग्स ॾियनि थियूं पर हिकिड़ी शइ तव्हांखे अर्ज़ु करे छॾियां त जेके गवर्नमेंट जा पंहिंजा बि स्कूल जेके सुठा रेनोवेट थी था वञनि हिकु दफ़ो मुकमल तरीक़े सां उहे सुठो रूप ॾींदा आहिनि। उन्हनि में सहूलियतूं बि सुठियूं हूंदियूं आहिनि। जंहिं हिन वक़्तु गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में असां बीठा आहियूं पक्का चांग में बीठा आहियूं इन जी बिल्डिंग सॼी ख़ाली सतन सरकार जी ठहियलु आहे एजुकेशन वर्क जी ठहियलु आहे। इहा फस्ट क्लास बिल्डिंग आहे तंहिं करे असां पंहिंजे इदारनि खे निंदियूं नथा जिते ॿियनि जी तारीफ़ करियूं था उते पंहिंजे इदारनि खे बि निंदियूं नथा ऐं पोइ बाद में छोला खपाईंदो या ॿार महिनत करे पंहिंजे मुड़सी सां सुठो इम्तिहान ॾेई दुनिया में मुक़ाबिलो करे सघंदो। असांजो असुल कंसर्न इहो आहे। अच्छा जेको सिंटेक्स बुक बोर्ड पंहिंजो आहे उन हवाले सां हिकु सवाल इहो आहे त जेको हींअर पाण सिलेबस अचे पियो या जेको जदीद दुनिया में हीअं हले पियो पिक्चराइज़्ड माण्हुनि खे पढ़ाए पियो इन ॿारनि खे पर असां वटि पुराणो पैटर्न हले पियो इन में अव्हां जी कहिड़ी तब्दीली ऐं पॉलिसी जोड़ी वई आहे या नज़र में आहे? सिंध करिकुलम काउंसिल 28 जनवरी ते मीटिंग करे इहो फ़ैसिलो कयो हो। पहिरियों दफ़ो इनकलाबी फ़ैसिलो कयो हो त असां सॼी दुनिया में जेके बि निसाब जा किताब पढ़ाया वञनि था सॼी दुनिया में उन्हनि खे सहेड़े हिकिड़े हंधि गॾु कंदासीं ऐं जेके प्राइवेट पब्लिशर्स गवर्नमेंट जा सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा डायरेक्टर ऑफ करिकुलम जा प्लस प्राइवेट एजुकेशनिस्ट उन्हनि सभिनी खे विहारे हिकु हिकु सब्जेक्ट ॾेई ऐं पोइ किताबनि जो रिव्यू कंदासीं। पोइ जेको बहितरीन मवादु हूंदो ऐं बहितरीन पब्लिशिंग जी क्वालिटी हूंदी उहा असां सिंध में आणींदासीं ऐं तव्हांखे ॿुधायां त उहा थी चुको आहे। उन जूं असां मीटिंगूं कयूं ऐं मूं पर्सनली हिकु हिकु मीटिंग में शिरकत कई आहे ऐं उहो तव्हां उस्तादनि जा फ़ोटो तव्हांखे शेयर करिया त हीअं फर्शनि ते वेठा आहिनि किताब खोले हिकु हिकु अखर खे पढ़नि पिया। इहो इनकलाबी फ़ैसिलो सिंध हुकूमत जो असां पंहिंजे निसाब में दुनिया जो बहितरीन निसाब सां मुक़ाबिलो करणु चाहियूं था ऐं उहो थी चुको आहे। हिन साल अक्टूबर में इनशा ताला उन नए मवाद जे मुताबिक़ किताब छपंदा जेके 2020 में जुलाई में जेको एकेडमिक सेशन शुरू थींदो उन में बहितरीन निसाब सां बहितरीन किताब असांजे सिंध जे ॿारनि जे हथ में आहिनि। अदब सां बि तव्हां वाबस्ता आहियो इंटेलेक्चुअल जा पर्सन बि आहिनि। सवाल इहो आहे जेके असांजा स्कूल्स आहिनि ॻोठनि में आहिनि हिकु कमरनि वारा ॿिनि कमरनि वारा स्पीच में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई हाणे कैंपस टाइप स्कूलनि जी ज़रूरत आहे असांखे उहा पॉलिसी जुड़ी आहे? जी इहा पॉलिसी हिन बजट खां जुड़ी आहे। हीअ जेको हिन वक़्तु मूं स्पीच में बि चयो हो त जेको असां प्रोफाइलिंग कई आहे जेका सेंसस एक्टिविटी 2 महीना महिनत सां कई आहे उन जे नतीजे में उहे प्राइमरी स्कूल जेके मिसाल जे तौर ते हिकु ॻोठ में 4 प्राइमरी स्कूल आहिनि 4 ई सिंगल रूम आहिनि पुराणे ज़माने में ठही विया हुआ। हाणे असां उन्हनि 4 प्राइमरी स्कूल्स खे गॾे हिकिड़ो या प्राइमरी स्कूल कंदासीं या जेकॾहिं उन में आबादी वॾी आहे त उनखे एलिमेंट्री स्कूल करे उन्हनि 4 स्कूलनि खे हुन स्कूल जा कमरा कया वेंदा। त अहिड़े तरीक़े सां तव्हां हिकु कमरे में 5 दर्जा पढ़ाइण जे लानत खां बि छुटी वेंदो ऐं तव्हांखे हिकु हिकु क्लास जे लाइ हिकु हिकु कमरो मिली वेंदो प्लस प्राइमरी स्कूलनि जो नंबर बि घटि थी वेंदो पर असांजो इंफ्रास्ट्रक्चर बि असां वटि ई रहिजी वेंदो। इहो इनकलाबी फ़ैसिलो आहे जेको असां करे छॾियो आहे ऐं हिन प्रोफाइलिंग खां पोइ जेको मे ऐं जून जा 2 महीना वेकेशन जा आहिनि इनशाला उन में इहा ई एक्सरसाइज कंदासीं कंसोलिडेशन एंड अपग्रेडेशन ऑफ प्राइमरी स्कूल्स। गर्मी बि लास्ट क्वेश्चन आहे छा कंदासीं हिकु त टीचर्स जी वेकेंट पोजीशन सां मिलाई सॼी सिंध में उहो सेकेंड त जेको टेन्यूर आहे हेड मास्टर अवां जेके या वरी प्रोटेस्ट कंदा वरी इहे मसइला थींदा। असां ॾिसो प्रोटेस्ट करणु कंहिं बि आज़ादु शहरी जो हक़ आहे हाणे उन हक़ खे त नथो ख़तमु करे सघिजे। सुवाल सिर्फ़ु इहो थो पैदा थिए त छा प्रोटेस्ट खां अॻु में फ़ैसिलो करियूं या प्रोटेस्ट खां पोइ करियूं। तव्हां पहिरीं उन्हनि उस्तादनि खां हिकिड़ो सुवाल ज़रूरु पुछे त तव्हांखे कॉन्ट्रैक्ट में इन करे भर्ती कयो वियो जो पको करण खां अॻु में तव्हांजे सलाहियतनि जो इम्तिहान वरितो वेंदो। जेकॾहिं उन्हनि सलाहियतनि में तव्हां मां को 1 2 4 ख़ुदा करे त हिकु बि नाकाम न थिए सभु कामयाबु थियनि पर जेके कामयाबु थींदा उहे प्रेस क्लब ते त कोन बीठा हूंदा।